ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह। रोहिणी रिपोर्ट। रोहिणी एसी रोहिणी सिंध हुकूमत ऐं कमिश्नर सखर जे हुकुम खे छॾाए छॾियो। रोहिणी तालके अंदरि सारिन जे फसल ते पाबंदी हुजण बावजूद बाअसर माण्हुनि जूं केतिरनि ई एकड़नि ते सारिन जो फसल आबाद ऐं गरीब बेपहुच माण्हुनि ते सारिन जे फसल ते पाबंदी। रोहिणी तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अचूं कबियूं छारी मंडी टंडो बहरान समेत केतिरनि इलाइक़नि में एसी रोहिणी नासिर अहमद अब्बासी जी मिली भगत सां बाअसर माण्हुनि जूं सारिन जो फसल केतिरनि ई एकड़नि ते आबाद आहे। ज़रिए जॾहिं त गरीब बेसहारा माण्हुनि जे सारिन जे फसल ते पाबंदी हुजण करे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। केतिरनि ई गरीब माण्हुनि जी सारिन जा ॿिज भलाया विया हुआ। ज़रिए वटां वधीक मिलियल ॼाण मूजिबि सियासी बुनियाद ते मुक़ररु थियल एसी रोहिणी नासिर अहमद अब्बासी सिंध हुकूमत तोड़े कमिश्नर सखर जे हुकुम खे हवा ऐं ओॾारे छॾियो। बाअसर माण्हुनि जे सारिन खे बचाइण लाइ गरीब माण्हुनि जी सारिन खे भलाए फोटूं शख़्सन करे बाला ऑफिसरनि खे गुमराह करे रहियो आहे। उहन वक़्त बि तालके अंदरि केतिरनि ई बाअसर माण्हुनि जी ज़मीनुनि ते सारिन जो फसल आबाद आहे।